ओम शांति। अॼु मिले तारीख़ 15/3/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार ज्ञान सागर बाप तव्हांखे रत्ननि जी थालियूं भरे भरे करे ॾींदा आहिनि। जेतिरो चाहे पंहिंजी झोली भरो, सभु फ़िक्रातनि सां फ़ारिग थी वञो। ज्ञान सागर बाप तव्हांखे रत्ननि जी थालियूं भरे भरे करे ॾींदा आहिनि। ज्ञान रत्ननि जी थालियूं जेतिरो चाहे पंहिंजी झोली, कहिड़ी झोली भरणी आहे? बुद्धि रूपी झोली भरणी आहे। सभु फ़िक्रातनि सां फ़ारिग थी वञो। प्रश्न: ज्ञान मार्ग जी कहिड़ी ॻाल्हि भक्ति मार्ग में बि पसंदि कंदा आहिनि? उत्तर आहे स्वच्छता। ज्ञान में तव्हां ॿार स्वच्छ ठहींदा आहियो। बाप तव्हांजा मीरा कपिड़नि खे स्वच्छ ठाहिण आया आहिनि। आत्मा जॾहिं स्वच्छ अर्थात पावन थी वेंदी आहे तॾहिं घर में वञे उड़ण जा पंख लॻी वञनि। भक्ति में बि स्वच्छता खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि भक्ति में बि स्वच्छता खे ॾाढो पसंदि कंदा आहिनि। स्वच्छ ठहिण लाइ गंगा में वञी करे सनानु कंदा आहिनि, लेकिन पाणी सां आत्मा स्वच्छ थोरी थींदी आहे। त हिते आत्मा स्वच्छ कीअं थींदी? बाबा जी यादि सां। बाबा जी यादि सां ई आत्मा स्वच्छ थींदी आहे। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि तव्हांखे यादि जी यात्रा खे भुलिजणो न आहे। बाबा जी यादि सां असांजी आत्मा स्वच्छ थी वेंदी। सुबुह जो जॾहिं इहा प्रैक्टिस कंदा आहियो, उन में वाणी न हलंदी आहे, छो जो उहा निर्वाण धाम में वञण जी युक्ति आहे। पावन ठहिण लाइ सवाइ तव्हां ॿार परम धाम में वञी न सघंदा आहियो, उड़ी न सघंदा आहियो। इहे बि सम्झंदा आहियो सतयुग जॾहिं हूंदो आहे त केतिरी ढेर आत्माऊं उड़ी करे वेंदियूं आहिनि। हाणे जॾहिं सतयुग ईंदो उन खां पहिरियों सभी आत्माऊं उड़ी करे पंहिंजे घर हली वेंदियूं। हाणे त केतिरी करोड़ो आत्माऊं आहिनि। हुते सतयुग में वञी करे कुझु लख बचदियूं, बाक़ी सभु परम धाम में उड़ी वेंदियूं। ज़रूरु कोई त अची करे पंख ॾींदो हूंदो न आत्माउनि खे उड़ण जो। हिन यादि जी यात्रा सां ई आत्मा पवित्र ठही वेंदी आहे न। उन जे सवाइ ॿियो कोई उपाय ई न आहे पावन ठहिण जो। बाबा चवनि था हिन यादि जी यात्रा सां ई आत्मा पवित्र ठही पावन ठही मथे हली वेंदी। उन जे सवाइ ॿियो कोई उपाय ई न आहे। पतित पावन बि हिकु बाप खे ई चईंदा आहिनि। पोइ कोई ईश्वर चईंदो आहे, परमात्मा चए या भॻवानु चए, त आहे त हिकु ई, अनेक न आहिनि। बाप सभिनि जो हिकु आहे। जीअं हिकु माण्हू जा कई अनेक नाम रखी छॾंदा आहिनि, ईअं ई आहे उहो हिकु ई परमात्मा, लेकिन हुन जे एॾा सारा नाम रखी छॾिया अथनि। लौकिक बाप सभिनि जो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे, बाक़ी पारलौकिक बाप त सभिनि आत्माउनि जो हिकु ई आहे। उहा हिकु जॾहिं अचे त सभिनि खे सुखु ॾेई करे वेंदो आहे। पोइ सुख में उन्हनि खे यादि करण जी दरकार ई न आहे, उहो बि पास्ट थी वेंदो आहे न। हाणे बाप वेई पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर जो राज ॿुधाईंदा आहिनि। झाड़ जो पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर ॾाढो ईज़ी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कीअं बीज सां झाड़ हूंदो आहे न, वृद्धि खे पाईंदे पाईंदे आख़िरी अंत थी वेंदो आहे। उनखे चइबो आहे आदि मध्य अंत। इहे वैराइटी धर्मनि जो झाड़ आहे, वैराइटी फीचर्स जो झाड़ आहे। कल्ह बि बाबा चई न, हिकु जो फीचर न मिले ॿिए सां। उन सभिनि जा फीचर्स पंहिंजा पंहिंजा हूंदा आहिनि। फूलनि में बि तव्हां ॾिसंदव जहिड़ो जहिड़ो झाड़ ओड़ो ओड़ो उन्हनि जा फूल निकिरंदा आहिनि। उन्हनि सभु फूलनि सां जा फीचर्स फूलनि जा फीचर्स हिकु रहंदा आहिनि। मतिलबु जेके बि पौधे में जो फूल निकिरंदा, परंतु हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ में त वैराइटी आहे।
बाबा चवंदा आहिनि मनुष्य सृष्टि ॼाण में त वैराइटी फीचर्स वारा आहिनि सभु मनुष्य ई। 2 अखियूं, 2 कन, हिकु मुंहुं, लेकिन फीचर्स अलॻि अलॻि आहिनि। उन में हर हिकु झाड़ जी शोभा पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। हिन झाड़ में अनेक प्रकार जी शोभा आहिनि। जीअं बाप सम्झाईंदा आहिनि श्याम सुंदर, इहे देवी देवताउनि जे लाइ आहे न। जॾहिं उहे सतो प्रधान खां तमो प्रधान ठहींदा आहिनि त उहे ई सुंदर खां श्याम ठही वेंदा आहिनि। अहिड़ा श्याम सुंदर ॿियो कोई धर्म में न ठहींदा आहिनि। ॾिसो हिन में असांजे धर्म में श्याम सुंदर ठाहींदा आहिनि। उन्हनि जा फीचर्स बि ॾिसो, जापानीज़ जा फीचर ॾिसो, यूरोपियंस जा फीचर ॾिसो, चीनियंस जा फीचर ॾिसो, इंडिया वारनि जा फीचर्स बदिली हूंदा आहिनि। उन्हनि जे लाइ ई श्याम सुंदर गायन आहे न, ॿिए कंहिं धर्म जे लाइ न। इहे मनुष्य सृष्टि जो झाड़ आहे, वैराइटी धर्म आहे न। उहे सभु नंबरवार कीअं ईंदा आहिनि, इहे नॉलेज तव्हां ॿारनि खे हाणे मिलंदी आहे, ॿियो कोई इहा ॻाल्हि सम्झाए न सघे। ये कल्प आहे 5000 वर्ष जो। इनखे वृक्ष चओ या दुनिया चओ, अध में आहे भक्ति, जंहिंखे रावण राज्य चइबो आहे। 5 विकारनि जो राज हलंदो आहे। काम चिता ते चढ़ी करे पतित सावरा ठही वेंदा आहिनि। रावण संप्रदाय वारनि जी चलन ऐं दैवी संप्रदाय वारनि जी चलन में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। रावण संप्रदाय वारनि जी चलन ऐं दैवी संप्रदाय वारनि जी चलन में रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। मनुष्य उन्हनि जी महिमा गाईंदा आहिनि, पंहिंजे खे नीच पापी चईंदा आहिनि। अनेक प्रकार जा मनुष्य आहिनि। भक्ति त तव्हां ॾाढी कई आहे। पुनर्जन्म वठंदे वठंदे भक्ति कंदा आया आहियूं। पहिरियों थींदी आहे अव्यभिचारी भक्ति। हिकु ई भक्ति पहिरियों शुरू थींदी आहे। हिक जी भक्ति पहिरियों शुरू थींदी आहे, पोइ व्यभिचारी भक्ति थी वेंदी आहे। अंत में पोइ बिल्कुलु ई व्यभिचारी ठही वेंदा आहिनि। तॾहिं बाप अची करे व्यभिचारी ज्ञान ॾींदा आहिनि, जंहिं ज्ञान सां सदगति थींदी आहे। इनखे इन जो जेसि ताईं पतो न आहे त भक्ति में ई भक्ति जे ई घमंड में रहंदा आहिनि। कल्ह बि बाबा चई न, सचो ज्ञान जंहिंमें हूंदो न उहो निरहंकारी हूंदो, त ज्ञान सां ई सदगति थींदी आहे। जेसि ताईं हिन ज्ञान जे बारे में पतो न लॻे तेसि ताईं माण्हुनि खे भक्ति जो ई घमंड रहंदो आहे। इहो पतो ई न आहे कि ज्ञान सागर त हिकु बाप परमात्मा ई आहे। भक्ति में केतिरा वेद शास्त्र यादि करे ज़बानी बि ॿुधाईंदा आहिनि। इहे सभु आहे भक्ति जो विस्तार, भक्ति जी शोभा आहे न। बाप चईंदा आहिनि ये मृग तृष्णा समान शोभा आहे। बाबा चवनि था ॾिसो भक्ति जी शोभा हूंदी आहे, लेकिन बाबा चईंदा आहिनि ये मृग तृष्णा समान शोभा आहे। छो जो बाबा त मथे रहंदा आहिनि, बाबा खे त पंहिंजो शरीर ई न आहे। उन वटि त शरीर ई न आहे त एतिरो शोभा करे छा था करनि। उहा रेत पाणी जीअं दूर सां ई ईअं चमकदी आहे, जीअं चांदी आहे। भक्ति जी शोभा मृग तृष्णा समान अर्थात जीअं रेत पाणी जहिड़ो चमकंदो न दूर सां काथे काथे रेत ॾिसो ईअं लॻंदो आहे जीअं पाणी आहे, कोई अहिड़ो पत्थर बि हूंदो आहे। रेत पाणी जहिड़ो दूर खां ई चमकदी आहे त जीअं चांदी आहे। हिरण खे प्यास लॻंदी आहे त उहो उन रेत में भॻंदे भॻंदे फसी वियो। हुनखे नज़र आयो हिकु ईअं धूप ज़्यादा हूंदी आहे न, ऐं अहिड़ी रेत बि हूंदी आहे त परां खां नज़र ईंदो आहे जीअं पाणी आहे। त हिकु हिरण खे प्यास लॻी त उहो भॼंदे भॼंदे हुन में फसी वियो। भक्ति बि अहिड़ी आहे, उन में सभु फसी वेंदा आहिनि। उन सां निकारण में ॿारनि खे, उनखे कढण में बाबा खे, हुन खां निकिरण में ॿारनि खे महिनत लॻंदी आहे। बाबा त मदद कंदा आहिनि, पर ॿारनि खे उहो झांझ नाच गानो डेकोरेशन आदि इन सां निकिरण में थोरी महिनत लॻंदी आहे। ऐं भक्ति में वहम बि ॾाढा आहिनि न, हीअं कयो पोइ छॾे छॾियो, पोइ हीअं थी वियो। विघ्न बि हिन में पईंदा आहिनि। छो जी बाप पवित्र ठाहींदा आहिनि।
बाबा चईंदा आहिनि विघ्न बि इन में ई पईंदा आहिनि। श्री बाप पवित्र ठाहींदा आहिनि। द्रौपदी बि पुकारीनि। सॼी दुनिया में द्रौपदियूं ऐं दुर्योधन आहिनि। ॿिया पोइ ईअं बि चईंदा कि तव्हां सभु पार्वती आहियो जो अमर कथा ॿुधो था। बाबा चवनि था हिन दुनिया में सभु द्रौपदियूं दुर्योधन आहिनि। ऐं पोइ ईअं बि चईंदा आहिनि कि तव्हां सभु पार्वतियूं आहियो जो अमर कथा ॿुधो थियूं। बाप तव्हांखे अमरलोक जे लाइ अमर कथा ॿुधाइनि था न, इहो आहे मृत्यु लोक। हिते अकाले मृत्यु थींदी रहंदी आहे। वेठे वेठे माण्हुनि खे हार्ट फेल थी वेंदो आहे। तव्हां हॉस्पिटल में वञी करे सम्झाए सघंदा आहियो। बाबा चवनि था तव्हां हॉस्पिटल में वञी करे सम्झाए सघंदा आहियो। उन ॾींहुं बि बाबा चई न केरु अगरि बीमारी खां पोइ मतिलबु उहो पंहिंजो हिसाब किताब चुकतो थो करे त हॉस्पिटल में बि वञी करे सम्झायो। छोजी माण्हू अॼुकल्ह ॾाढा बीमार थींदा आहिनि। घर वारा बि परेशान थी वेंदा आहिनि कि हाणे छा करूं। त अहिड़े समय में उन्हनि खे असां अगरि सम्झाईंदासीं पर बाबा जी यादि में रही करे चईंदासीं हा बाबा खे ईअं यादि करो त थोरो सो उन्हनि खे आथत मिलंदो आहे। हिते तव्हांजी आयु केतिरी कम आहे न, बीमार थी वेंदा आहियो। हुते बीमारी हूंदी न आहे। भॻवान वाचे पंहिंजी खे आत्मा सम्झो, मुंहिंज बाप खे यादि करो, ॿियनि सां ममत्व मिटाए ॾियो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। भॻवान वाचे पंहिंजी खे आत्मा सम्झो, मुंहिंज बाप खे यादि करो, ॿियनि सां ममत्व मिटाए ॾियो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। बाबा चई न ममत्व कीअं मिटंदा आहिनि, जेतिरो बाबा जी सर्विस में लॻंदा ओतिरा ममत्व मिटिजी वेंदा। पोइ कॾहिं बीमार बि न थींदव, काल खाईंदो ई न, आयु बि वॾी थी वेंदी। हिन देवताउनि जी आयु वॾी हुई न, पोइ वॾी आयु वारा काॾे विया। पुनर्जन्म वठंदे वठंदे आयु घटि थींदी वेंदी आहे। ये दुख सुख जो खेल आहे, इनखे कोई ॼाणंदो ई न आहे। मेले मखाणा आदि केतिरा थींदा आहिनि। कुंभ जे मेले में केतिरा माण्हू सनानु करण जे लाइ वञी करे इकट्ठा थींदा आहिनि, परंतु फ़ाइदो त कुझु बि न आहे। बाबा चवनि था फ़ाइदो त कुझु बि न आहे। रोज़ु तव्हां सनानु कंदा आहियो, पाणी त सभु जॻह सागर सां ई ईंदो आहे न। सभिनि खां सुठो पाणी त कुएं जो हूंदो आहे। नदियुनि में त किचिरो पियल हूंदो आहे। कुअनि जो पाणी त नेचुरल शुद्ध हूंदो आहे। त उन्हनि सां सनानु करणु ॾाढो सुठो हूंदो आहे। पहिरियों इहो रिवाजु हुयो, जॾहिं नदियुनि जो रिवाजु पियो आहे, हाणे नदियुनि जो रिवाजु पियो आहे। पहिरियों माण्हू कुएं मां पाणी कढंदा हुया, कुएं मां ईअं हेठि हेठि हूंदो आहे न, त हीअ त हाणे नदियुनि जो रिवाजु निकितो आहे। भक्ति मार्ग में बि स्वच्छता खे पसंदि कंदा आहिनि। हाणे परमात्मा खे पुकारंदा आहिनि कि अची करे असांखे स्वच्छ ठाहियो। बाबा चईंदा आहिनि कि भक्ति मार्ग में स्वच्छता खे पसंदि कंदा आहिनि। ॾिसे न भक्ति मार्ग में कीअं सनानु पाणी करे साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे भक्ति कंदा आहिनि। उते बि कीअं मंदरनि जी सफ़ाई केॾी करे रखंदा आहिनि न, त उते बि स्वच्छता खे पसंदि कंदा आहिनि। हाणे परमात्मा खे पुकारंदा आहिनि कि अची करे असांखे स्वच्छ ठाहियो। ॿाहिरां जी बि स्वच्छता हूंदी आहे त कोशिशि कंदा आहिनि कि असां आत्मा बि असांजी स्वच्छ थी वञे। गुरु नानक बि परमात्मा जी महिमा ॻाई कि मूत पतीली कपिड़ा धोए। बाप अची करे मूत पतीली कपिड़नि खे स्वच्छ ठाहींदा आहिनि। बाबा अची करे मूत पतीली कपिड़नि खे स्वच्छ ठाहींदा आहिनि। हिते बाबा आत्मा खे स्वच्छ ठाहींदा आहिनि। उहो माण्हू आत्मा खे निर्लेप सम्झंदा आहिनि। बाबा उन त गुरु नानक त कपिड़नि जे लाइ मतिलबु शरीरनि जे लाइ चयो अथई, लेकिन बाबा त हिते आत्मा खे स्वच्छ ठाहींदा आहिनि। उहो माण्हू आत्मा खे निर्लेप सम्झंदा आहिनि। चईंदा आहिनि इहो आहे ई रावण राज्य। सृष्टि जी उतरती कला आहे न, गायन बि आहे चढ़ती कला, तेरे भाणे सर्व जो भलो।
सर्व जी सदगति थी वेंदी आहे न। हे बाबा तव्हां द्वारा सर्व जो भलो थी वेंदो आहे। बाबा जे द्वारा बाबा ईंदा आहिनि असांखे ज्ञान योग जी शिक्षा ॾींदा आहिनि त सर्व जो ई भलो थी वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि न कि मां सभिनि जो ई भलो करणु ईंदो आहे। सत्युग में सभिनि जो भलो हुयो, हुते सभु शांती में हुया, हिकु ई राज्य हुयो। हुन समय ॿिया सभु शांती धाम में रहंदा हुया। हाणे इहे माण्हू मथो मारंदा आहिनि कि विश्व में शांती थिए। उन्हनि सां पुछियो अॻियां कॾहिं विश्व में शांती हुई त हाणे पोइ मांगो त मतिलबु जो चीज़ असां ॾिठी आहे, माण्हू चवनि था मोक्ष खपे मोक्ष खपे, त इहे असांखे कीअं पतो मोक्ष थींदो आहे, इहे न लेकिन इहे सभु मोक्ष असां कॾहिं मिलंदो न आहे। लेकिन असां ईअं दुख सां मुक्ति पाती आहे त उहो बाबा चवनि था कि ॾिसो तव्हां चओ था विश्व में शांती शांती, त मतिलबु असां शांती ॾिठी आहे तॾहिं था मांगूं था न। त पोइ चई ॾींदा आहिनि, पोइ बाबा पुछंदा आहिनि त हाणे पोइ मांगो था त कॾहिं हुई विश्व में शांती, ईअं पुछो त पोइ चई ॾींदा आहिनि हाणे कलयुग में 40,000 वर्ष ॿियो पिया आहिनि। मनुष्य घोर अंधियारे में आहिनि। काथे 5,000 वर्ष जो सॼो कल्प, काथे कलयुग जो 40,000 वर्ष ॿुधाईंदा आहिनि। अनेक मतियूं आहिनि। बाबा चवनि था अनेक मतियूं आहिनि। बाप अची करे सच ॿुधाईंदा आहिनि कि जनम बि 84 या लख वर्ष हुजे त मनुष्य जानवर आदि बि ठही सघंदो आहे, परंतु क़ाइदो ई न आहे। 84 जन्म मनुष्य जो ई थींदो आहे। हुनजे हिसाब किताब बि बाबा बतलायो अथई। इहा नॉलेज तव्हां ॿारनि खे धारण करणी आहे। ऋषि मुनि त नीति नीति करे करे विया, अर्थात असां न ॼाणंदा आहियूं त नास्तिक ठहिरिया न। ज़रूरु कोई आस्तिक हूंदो। आस्तिक आहिनि देवी देवता, नास्तिक आहिनि रावण राज्य में। ज्ञान सां तव्हां आस्तिक ठहींदा आहियो, 21 जन्मनि जो वरसो मिली वेंदो आहे। ज्ञान सां असां आस्तिक ठहींदा आहियूं, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे पंहिंजो सम्झंदा आहियूं त असांखे 21 जन्मनि जो वरसो मिली वेंदो आहे। पोइ ज्ञान जी दरकार ई न रहंदी आहे। पोइ असांखे ज्ञान जी दरकार ई न रहंदी आहे, छो जो वरसो मिली वियो, सुख मिली वियो। हाणे पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि असां उत्तम ते उत्तम पुरुष स्वर्ग जा मालिक ठहूं था। हाणे पुरुषोत्तम युग आहे, जबकि असां उत्तम ते उत्तम पुरुष स्वर्ग जा मालिक ठहूं था। इन में जेतिरो जो पढ़ंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। हाणे पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि असां उत्तम ते उत्तम पुरुष स्वर्ग जा मालिक था ठहूं। इन में जेतिरो जो पढ़ंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। पढ़ंदा लिखंदा हूंदा विश्व जा मालिक। पढ़ंदो लिखंदो त थींदो विश्व जा मालिक, न त कम पद पाए वठंदो, परंतु उहो राज ई आहे सुख जी। बाबा चवनि था वो राजा ई सुख जी आहे न। हिते आहे ई दुख। आस्तिक ठहिया आहियो त सुख जी राजा ई कंदा आहियो। पोइ रावण अचण सां नास्तिक ठाहींदा आहिनि। त बाबा हाणे चवनि था कि हाणे आस्तिक ठहो त स्वर्ग जो सुख पाईंदव। हिते दुख आहे न। आस्तिक ठहींदव त स्वर्ग जी सुख जी राजा ई कंदव। पोइ रावण अचण सां नास्तिक ठाहींदो आहे त दुख थी वेंदो आहे। भारत जॾहिं सॉल्वेंट हुयो त अथाह धन हुयो। सोमनाथ जो मंदरु केतिरो भारी ठाहियो अथनि। मंदरु ठाहिण जे लाइ एतिरा पैसा हुया त ख़ुदि जा पैसा केतिरा हूंदा। मंदरु ठाहिण जे लाइ एतिरा पैसा हुया त ख़ुदि जे लाइ केतिरा हूंदा। इहे एतिरा पैसा किथां खां मिलिया। शास्त्रनि में लिखियलु आहे सागर थालियूं भरे भरे करे ॾिनई।
हाणे ज्ञान सागर तव्हांखे रत्ननि जी थालियूं भरे भरे करे ॾिए थो। हाणे तव्हांजी झोली भरिजे थी न। कहिड़ी झोली थी भरिजे? असांजी बुद्धि रूपी झोली भरिजे थी। उहो शंकर जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि भर दो झोली। बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाप असांजी झोली भरनि था। बाबा असांजी बुद्धि रूपी झोली भरनि था न। जेतिरो जंहिंखे खपे सो भरो। जेतिरो जंहिंखे खपे सो भरो। जेतिरो सुठी रीति पढ़ंदो ओतिरो स्कॉलरशिप मिलंदी असांखे। जेतिरो असां सुठी रीति पढ़ंदासीं ओतिरी असांखे स्कॉलरशिप मिलंदी। त स्कॉलरशिप वठण लाइ सुठी रीति पढ़ो। चाहे त ऊच ते ऊच डबल सिरताज ठहो, चाहे ग़रीब प्रजा दासासियूं ठहो, जो ठाहिणो अथव ठहो। जेतिरी बुद्धि रूपी झोली भरजल हूंदी उन अनुसार पद पाईंदव। ॾाढा आहिनि जो फारकती बि ॾेई छॾंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंदा। बाप चईंदा आहिनि मूंखे कोई फ़िक्रु न आहे, मां त फ़िक्र सां फ़ारिग़ आहियां। तव्हांखे बि ठाहियां थो फ़िक्र सां फ़ारिग़। स्वामी कींदा सतगुरु। स्वामी त सभिनि जो बाप ई आहे न। उन्हनि खे मालिक बि चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांजो बेहद जो टीचर बि आहियां। भक्ति मार्ग में तव्हां अनेक टीचर्स सां उन्हनि जी विद्या पढ़ंदा आहियो। भक्ति मार्ग में तव्हां अनेक टीचर्स सां उन्हनि अनेक विद्यायूं पढ़ंदा आहियो। बाप जो पढ़ाईंदा आहिनि इहे सभिनि खां न्यारी नॉलेज आहे। उहा आहे ज्ञान सागर। जानी जानन हार न चईंदासीं। अहिड़ा ॾाढा चईंदा आहिनि तव्हां त असांजे अंदर खे ॼाणंदा आहियो। अहिड़ा ॾाढा चईंदा आहिनि तव्हां त असांजे अंदर जा ॼाणंदा आहियो। बाबा खे चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां कुझु बि न ॼाणंदो आहियां। मां त तव्हां ॿारनि खे पढ़ाइण लाइ ईंदो आहे। तव्हां आत्मा पंहिंजे हिन तख़्त ते विराजमान आहियो। असां सभु आत्मा आहियूं पंहिंजे तख़्त ते विराजमान। मां बि हिन तख़्त ते अची करे वेठो आहियां। आत्मा केतिरी नंढी आहे न, बिंदी। इहे कोई बि न ॼाणंदो आहे। हाणे तॾहिं बाप चईंदा आहिनि पहिरियों आत्मा खे सम्झो पोइ बाप खे सम्झो। पहिरियों आत्मा खे सम्झो तॾहिं असां पंहिंजे बाप खे बि सम्झंदासीं। बाप पहिरियों आत्मा जो ज्ञान सम्झाईंदा आहिनि, पोइ बाप जो परिचय ॾींदा आहिनि। पहिरियों त असां आत्माउनि खे जगाईंदा आहिनि न बाबा, पोइ पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। भक्ति में सालिग्राम ठाहींदा आहिनि, पूजा करे पोइ खलास करे ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु गुड़ियनि जी पूजा आहे। जो इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झंदो आहे, जो उहो ॿियनि जो बि कल्याण कंदो आहे। बाप बि कल्याणकारी आहे त ॿारनि खे बि कल्याणकारी ठहिणो आहे। कोई त ॿियनि खे दलदल सां कढंदे कढंदे ख़ुदि ई फसी वेंदो आहे। अपवित्र ठही वेंदा आहिनि। की कमाई चट करे ॾींदा आहिनि। हिन करे बाप चईंदा आहिनि ख़बरदार रहणो असांखे। हिन करे बाप चईंदा आहिनि की हाणे ख़बरदार रहो। कामचिता ते वेहण सां ई तव्हां कारा थी वेंदा आहियो। तव्हां चईंदा असां ई गोरा हुयासीं, असां ई कारा ठहिया आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि अपवित्र थी वेंदा आहियो त की कमाई चट थी वेंदी आहे। इन करे बाप चईंदा आहिनि ख़बरदार रहणो आहे। कामचिता ते वेहण सां तव्हां कारा थी वेंदा आहियो। तव्हां चईंदा असां गोरा हुयासीं, हाणे कारा ठहिया आहियूं। असां ई देवता हुयासीं, असां ई हेठि उतरिया आहियूं न त 84 जन्म केरु वठंदो आहे। इहे हिसाब बाप सम्झाईंदा आहिनि न। ॿारनि खे ॾाढी महिनत करणी खपे। ॿारनि खे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। अधु कल्प सां जो विषय सागर में पिया आहिनि उन्हनि सां निकिरणु मासी जो घर थोरी आहे। अगरि कोई थोरो बि ज्ञान वठंदो आहे त उनजो विनाश न थींदो आहे। बाबा चईंदा आहिनि हीअ कथा आहे ही सत्यनारायण ठहिण जी।
पोइ प्रजा बि ठहींदी आहे न। नारायण ॿुधंदो त नारायण सां गॾु हुनजी प्रजा बि ठहींदी वेंदी आहे न। थोरो सम्झी करे हली वेंदा आहिनि, थी सघंदो आहे पोइ वरी अची करे सम्झनि। अॻियां हली करे मनुष्यनि खे वैराग्य बि ईंदो। जीअं शमशान में वैराग्य ईंदो आहे न, ॿाहिरि निकिरा त खलास। तव्हां बि जॾहिं सम्झाईंदा आहियो, सुठा सुठा कंदा आहिनि, ॿाहिरि विया पोइ खलास थी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि इहे कमु उतारे करे ईंदासीं, ॿाहिरि वञण सां माया मथो मोड़े छॾंदी आहे। कोटनि में कोई निकिरंदो आहे, राजा ई पद पाइणो आहे, हिन में महिनत लॻंदी आहे। हर हिकु दिलि सां पुछे बेहद जे बाप खे असां केतिरो यादि कंदा आहियूं। त राजा ई पद पाइणो आहे त ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। हर हिकु पंहिंजी दिलि सां पुछे बेहद जे बाप खे असां केतिरो यादि कंदा आहियूं। चईंदा आहिनि बाप जी यादि भुलिजी वेंदी आहे। अरे अज्ञान काल में कॾहिं ईअं चईंदा आहियो असांखे बाप भुलिजी वेंदो आहे? बाबा चईंदा आहिनि भले केतिरा बि तूफ़ान अचे, तव्हांखे हिलणो न आहे। तूफ़ान ईंदा, सिर्फ़ु कर्मेंद्रियनि सां कर्म न करिणो आहे असांखे। बाबा चईंदा आहिनि बाबा माया जादू लॻाए ॾिनई। बाबा चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार यादि करो त कट निकिरंदी वेंदी। आत्मा ते कट चढ़ंदी आहे, उहा निकिरंदी आहे यादि जी यात्रा सां। बाप बि बिंदी सिवाय बाप जी यादि सां ॿियो कोई उपाय न आहे कट उतारण जो। सिवाय बाप जी यादि जे ॿियो कोई उपाय न आहे कट उतारण जो, कोई बि उपाय न आहे। इन करे बाबा खे यादि कंदा हलो। अच्छा, मीठी मीठी सिकलते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कल्याणकारी बाप जे असां ॿार आहियूं, इन करे पंहिंजो सर्व जो कल्याण करिणो आहे। कोई अहिड़ो कर्म न थिए जो कमाई ख़त्म थी वञे, इन में ॾाढो ख़बरदार रहणो आहे असांखे। कोई बि अहिड़ो संकल्प कर्म न थिए। बाबा त वैसे कर्मनि जे लाइ चईंदा आहिनि, पर हाणे त बाबा स्वप्न में बि सावधान रहण जे लाइ चईंदा आहिनि न। त संकल्प बि जॾहिं स्वप्न ई शुद्ध थी वेंदा त सभु बि शुद्ध थी वेंदा। त पहिरियों कर्मनि खे सुधारो, पोइ संकल्पनि ते ध्यानु ॾियो, पोइ सपना बि सुठा थी वेंदा। ॿियो आहे पढ़ाई सुठी रीति पढ़ी करे ज्ञान रत्ननि सां पंहिंजी झोली भरपूर करणी आहे। पढ़ाई सुठी रीति सां पढ़ी करे पंहिंजी ज्ञान रत्ननि सां पंहिंजी झोली खे भरपूर करिणो आहे। ज्ञान रत्ननि सां पंहिंजी झोली भरपूर करणी आहे, बुद्धि रूपी झोली। स्कॉलरशिप वठण जो पुरुषार्थ करिणो आहे। बाप समान फ़िक्र सां फारिग सदा निश्चिंत रहणो आहे। वरदान महसूसता जी शक्ति द्वारा पुराणे स्वभाव संस्कारनि सां न्यारो ठहिण वारा माया जी ठहो। हिन पुराणी देह जी स्वभाव संस्कार ॾाढा कड़ा आहिनि जो माया जी ठहिण में विघ्न रूप ठहंदा आहिनि। हिन पुराणी देह जा स्वभाव संस्कार ॾाढा कड़ा आहिनि जो माया जी ठहिण में विघ्न विझंदा आहिनि। स्वभाव संस्कार रूपी सांप ख़त्म बि थी वेंदो आहे, लेकिन लकीर रहिजी वेंदी आहे जो समय अचण ते बार बार धोखो ॾींदी आहे। कई बार माया जे एतिरो वशीभूत थी वेंदा आहिनि जो रॉन्ग खे रॉन्ग बि न सम्झंदा आहिनि। ये ॻाल्हि रॉन्ग आहे, उहो रॉन्ग बि न सम्झंदा आहिनि, परवश थी वेंदा आहिनि। इन करे चेक करो, महसूसता जी शक्ति द्वारा पुराणे छुपे हुए स्वभाव संस्कारनि सां न्यारा ठहो, तॾहिं ई माया जी ठही सघंदासीं असां।
त अॼु सॼो ॾींहुं असांखे छा करिणो आहे, बाबा खे यादि करे संकल्प करो मुंहिंजा सभु पुराणा छुपा हुआ स्वभाव संस्कार सभु ख़तमु था थींदा वञनि। मां आत्मा हिकदमि शुद्ध स्वच्छ प्योर थी थींदी वञे। अॼु जी मुरली बि आहे न स्वच्छता ते। त जॾहिं असां पूरे पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कारनि जी जेका छुपा हुआ आहिनि, जो असांखे अञा ताईं सम्झ में बि न ईंदा आहिनि, अहिड़ा सभु पुराणा स्वभाव संस्कार कि अॼु असांखे पूरो ख़तमु करिणो आहे। हाणे होली अचे थी, बाबा त चवंदा आहिनि रोज़ु होली मल्हायो, त हाणे पंहिंजा अॼु हिनखे पूरो जलाए ॾियो, हिकदमि नामो निशान ई ख़तमु थी वञे पुराणेपन जो। स्लोगन आहे, मुंहिंजेपन जे अनेक रिश्तनि खे समाप्त करण ई फ़रिश्तो ठहिणो आहे। मुंहिंजेपन जे अनेक रिश्तनि खे, मुंहिंजे खे तुंहिंजो कंदा वञो सभु। त सभु प्रकार जो मुंहिंजो बाबा आहे, बाक़ी सभु बाबा जो आहे। त मुंहिंजेपन जे अनेक रिश्तनि खे समाप्त करण ई फ़रिश्तो ठहिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।